नाज़रीन, शाहपुर जहानिया में नवा मुहर्रम ते मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अख्तर डायरी। बिल्कुल असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सॼी दुनिया में करबला जे अज़ीम शहीदनि खे भेटाऊं पेश कयूं पियूं वञनि। उन सिलसिले में अॼु शाहपुर जहानिया में बि करबला जे शहीदनि खे भेटाऊं ॾियण लाइ हिन वक़्तु जेके शाहपुर जहानिया जी मशहूरु दरगाह आहे दरगाह जहानिया, उतां जा सादात आहिनि सैयद हसन शाह जहानिया ऐं सैयद मक़सूद अली शाह जहानिया जे पिणनि तां अॼु जेको सेज तज़िए झूलनि ऐं जेके पींघ आहिनि मासूम अली असगर जा, उन्हनि सां जेको आहे सो वॾो मातमी जुलूस बरामद थी रहियो आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको 9 मुहर्रम जो अॼु मातमी जुलूस बरामद थी रहियो आहे, उनजे लाइ सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे तमामु सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। हिते वॾे तइदाद में जेको आहे पुलिस अटाला मुक़ररु कया विया आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिते जेके माण्हू अची रहिया आहिनि, मोमिन अची रहिया आहिनि, जेके काफ़िला अची रहिया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि मां, उन्हनि जे दाख़िला जे हवाले सां जेको आहे सिक्योरिटी तौर ते बिल्कुलु सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। उन्हनि जी सख़्तु तलाशी वठण खां पोइ उन्हनि खे अॻिते छॾियो पियो वञे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जेके काफ़िले जे गुज़रगाह वारा रस्ता आहिनि, उन्हनि खे शामियाननि जूं जेके कनातूं लॻाए आम अच वञ जे लाइ बंदि कयो वियो आहे, जॾहिं त जेकी आम ट्रैफ़िक आहे उनखे ॿियनि रस्तनि ते जेको आहे डाइवर्ट कयो पियो वञे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको अॼु जुलूस बरामद थींदा 9 मुहर्रम जा, उहे जेके मुख़्तलिफ़ रस्तनि खां जेके रिवायती रस्ता आहिनि उतां गुज़रण बैदि जेको आहे सो इमाम बारगाहनि ते पहुचंदा। जेको दरगाह हसन शाह जहानिया तां जेको काफ़िलो निकिरंदो, उहो जेको आहे सो शाम जो जेको इमाम बारगाह आहे महदी अलैहिस्सलाम ते महर थींदो। जॾहिं त जेको ॿियो काफ़िलो निकिरंदो आहे सैयद मक़सूद अली शाह जहानिया जे पिण तां, उहो जेको आहे सो इमाम बारगाह हुसैनिया ते महर थींदो। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पुलिस अटालनि जो जेको हिते सख़्तु चौकसीअ वारो माहौल नज़र अची रहियो आहे। उनखां पोइ जेको रेंजर्स आहे उन्हनि खे बि स्टैंड बाय रखियो वियो आहे। कंहिं बि हंगामी हालत खे मुंहुं ॾियण लाइ जेके हिते सिक्योरिटी इंतज़ाम आहिनि उहे तमामु सख़्तु कया विया।